खां जेका बि डिस्कशन थी रही आहे पाण उनखे हिकिड़े डिफरेंट एंगल सां ॾिसूं था। ॿ माण्हू आहिनि, उन्हनि जे विच में ॿोली जा कहिड़ा मसइला आहिनि। ॿई पाण में ॻाल्हाइनि था, कन्वर्सेशन कनि था, हिक ॿिए सां ख़्यालात जी ॾे वठि कनि था। त मसइला ॿ आहिनि, हिकिड़े खे ॿोली जनरेट करणी आहे, ॿिए खे अंडरस्टैंड करणी आहे। सम्झणु ऐं जनरेट करणु ॿ मसइला। हाणे जेकॾहिं पाण थोरो टेक्नोलॉजिकली पर्सपेक्टिव सां ॾिसूं त मसइलो उते जो उते ई आहे। हिकिड़ो माण्हू आहे ऐं ॿी मशीन आहे, मसइलो साॻियो आहे, लैंग्वेज जनरेशन एंड लैंग्वेज अंडरस्टैंडिंग। इनखे अञा वधीक स्टेट ऑफ द आर्ट टेक्नोलॉजी ते खणी अचूं त साॻियो ई मसइलो आहे, लैंग्वेज अंडरस्टैंडिंग एंड लैंग्वेज जनरेशन। पर हिन पासे हाणे स्टेट ऑफ द आर्ट जनरेटिव आर्टिफिशियल इंटेलिजेंस आहे। तव्हां मां अक्सर माण्हुनि इहे यूज़ कई बि हूंदी। मिसाल जे तौर ते तव्हां चैट जीपीटी खे इस्तेमालु था कयो, गूगल बार्ड खे इस्तेमालु था कयो। मसइलो उहो ई जेको ॿिनि माण्हुनि जे विच में हो, उहो मशीन ऐं माण्हू जे विच में आयो, हाणे AI ऐं माण्हू जे विच में अची वियो आहे। स्टेट ऑफ द आर्ट नेचुरल लैंग्वेज प्रोसेसिंग या स्टेट ऑफ द आर्ट जनरेटिव आर्टिफिशियल इंटेलिजेंस जेका आहे, असां उनखे जेकॾहिं ॾिसूं त असांखे ॿ डिफरेंट डायमेंशन्स नज़र ईंदा। हिकिड़ी शइ लार्ज लैंग्वेज मॉडल्स आहिनि, जेके अक्सर असां अॼुकल्ह इस्तेमालु करे रहिया आहियूं। ऐं ॿी डायमेंशन इन सॼे पासे जी ॿियो रुख जेको आहे उहो नेचुरल लैंग्वेज प्रोसेसिंग जूं पाइप लाइन्स आहिनि। त जेका जदीद तरीन आर्टिफिशियल इंटेलिजेंस आहे, उन में इहे ॿ रुख आहिनि जिन ते असांखे कमु करिणो पवंदो या जेके असीं इस्तेमालु करे रहिया आहियूं। जेकॾहिं पाण लार्ज लैंग्वेज मॉडल्स खे ॾिसूं थी, तव्हांजे साम्हूं कुझु लार्ज लैंग्वेज मॉडल्स आहिनि जिन मां कुझु तव्हां इस्तेमालु बि कया हूंदा। इहे लार्ज लैंग्वेज मॉडल्स छा आहिनि? इहे ख़ाली दिमाग़ आहिनि जिन खे मैसिव अमाउंट्स ऑफ डेटा ॾेई उन्हनि खे सम्झायो वियो आहे, कुझु उनखे नॉलेज ॾिनी वई आहे। इहो मैसिव अमाउंट्स ऑफ डेटा जेको लिंग्विस्टिक डेटा आहे, जिन मां इन्हनि लार्ज लैंग्वेज मॉडल्स या ख़ाली खोली दिमाग़नि सिखियो आहे। त इन्हनि लार्ज लैंग्वेज मॉडल्स खे सेखारण जे लाइ लार्ज अमाउंट ऑफ कंप्यूटिंग पावर थो खपे, मैसिव अमाउंट्स ऑफ लैंग्वेज डेटा थो खपे। हा, मैसिव अमाउंट छा आहे पाण थोरो अॻिते हली ॾिसंदासीं। इन्हनि ॿिनि शयुनि मां इहे जेको शइ सिखनि था उहे बिलियंस ऑफ पैरामीटर्स आहिनि। पैरामीटर्स जी टेक्निकल डिटेल में असां नथा वञूं, पर पैरामीटर्स खे तव्हां सम्झी छॾो त इहे सिचुएशन्स आहिनि या प्रॉब्लम्स आहिनि। त इहे लार्ज लैंग्वेज मॉडल्स मैसिव अमाउंट्स ऑफ लिंग्विस्टिक डेटा मां मुख़्तलिफ़ सिचुएशन्स सिखनि था जिन खे असां पैरामीटर्स चऊं था, ऐं उहे सिचुएशन्स या प्रॉब्लम सॉल्यूशन्स बिलियंस में। इन खे पाण जेकॾहिं समराइज़ कयूं त जनरेटिव AI जो जेको दिमाग़ आहे उहे लार्ज लैंग्वेज मॉडल्स आहिनि। ॿी डायमेंशन या ॿिए रुख खे ॾिसूं त असां ॾिठो पिए त लैंग्वेज जूं पाइप लाइन्स आहिनि या नेचुरल लैंग्वेज प्रोसेसिंग पाइप लाइन्स जिन खे चऊं था। त टेक्नोलॉजी जूं इहे ॿ डायमेंशन्स आहिनि जेके जदीद तरीन आहिनि ऐं जेके हिन वक़्तु आर्टिफिशियल इंटेलिजेंस में इस्तेमालु थी रहियूं आहिनि। लार्ज लैंग्वेज मॉडल्स ऐं नेचुरल लैंग्वेज पाइप लाइन्स, ही चंद जग मशहूरु नेचुरल लैंग्वेज पाइप लाइन्स आहिनि जेके तव्हांजे साम्हूं आहिनि। मिसाल जे तौर ते NLT की आहे, स्टेंज़ा आहे, स्पेसी आहे। स्टेंज़ा जेका तव्हां ॾिठो बि हूंदो त हुन ते डिस्कशन थी बि हुई पोएं सेशन जे अंदरि। स्टेंज़ा पाइप लाइन जो सॼो फ्रेमवर्क आहे। इहे लिंग्विस्टिक पाइप लाइन्स ऐं लार्ज लैंग्वेज मॉडल्स, इहे ॿ अलॻि अलॻि शयूं आहिनि। जिथे लार्ज लैंग्वेज मॉडल कमु कनि था उते लाज़मी न आहे त ही पाइप लाइन्स कमु कनि, ऐं जिथे ही पाइप लाइन्स कमु कनि थियूं उते लाज़मी न आहे त उहो लार्ज लैंग्वेज मॉडल कम जो हुजे। ॿिन्ही जो हिकिड़ो पंहिंजो यूनिवर्स ऑफ डिस्कोर्स आहे। ॿई हिकिड़े डिफरेंट डोमेन या डिफरेंट टाइप्स ऑफ प्रॉब्लम्स जे लाइ आहिनि। हुनखे तव्हां किथे इस्तेमालु कंदो, हिननि खे तव्हां किथे इस्तेमालु कंदो, इहे ॿ अलॻि अलॻि रुख आहिनि। ईअं हिकिड़ी ॿी NLP पाइप लाइन आहे जंहिंखे स्पेसी चयो वञे थो। इन में जेकॾहिं तव्हां गौर कयो त इन जा डिफरेंट कंपोनेंट्स आहिनि। टोकनाइज़ेशन आहे, लिमिटाइज़ेशन आहे, पार्ट ऑफ स्पीच टैगिंग आहे, पार्सिंग आहे, नेम्ड एंटिटी रिकग्निशन आहे। इहे सभु डिफरेंट प्रोसेसिस आहिनि नेचुरल लैंग्वेज प्रोसेसिंग जा, जेके हिकिड़ी सीक्वेंस में अप्लाई थियनि था ऐं तव्हांजो जेको टेक्स्ट आहे उनखे कंप्यूटर अंडरस्टैंडेबल करे छॾीनि था। तव्हांजो जेको डॉक्यूमेंट आहे, तव्हांजी ॿोली में जेका शइ लिखियलु आहे उहा कंप्यूटर अंडरस्टैंडेबल या मशीन अंडरस्टैंडेबल थी वञे। उन मशीन अंडरस्टैंडेबल डॉक्यूमेंट खे, उन मशीन अंडरस्टैंडेबल शइ खे पोइ आर्टिफिशियल इंटेलिजेंस जा सिस्टम्स इस्तेमालु था। टे रुख आहिनि जिन में पाण सॼी डिस्कशन खणी हलंदासीं, जिन मां ॿिनि ते बहस थींदो, टे खे पाण इग्नोर कंदासीं। नेचुरल लैंग्वेज प्रोसेसिंग जा मॉडल्स या त लार्ज लैंग्वेज मॉडल्स हूंदा आहिनि, या उहे NLP पाइप लाइन्स हूंदियूं आहिनि, या उहे जेके असां पंहिंजो देगिड़ो चाढ़े पंहिंजा मॉडल ठाहींदा आहिनि उहे हूंदियूं आहिनि। पाण टे रुख खे कोन डिस्कस कंदासीं, उहे जेके ॿ स्टैंडर्ड रुख आहिनि उन्हनि ॿिन्ही खे डिस्कस कंदासीं ऐं ॾिसंदासीं त सिंधी जे लाइ इन्हनि ॿिन्ही रुखनि में कहिड़ा मसइला आहिनि। पहिरीं ॾिसूं था त लार्ज लैंग्वेज मॉडल्स सिंधी खे केतिरो सम्झनि था। ही गूगल बार्ड खां मूं हिकिड़ो सिंधी में सुवालु कयो आहे, जवाबु ॾिसोसि छा थियो। मूं पुछियो मां सिंधी सम्झी थो, जवाबु छा ॾिनो अथसि। ॿियो सुवालु कयो मां, भला सिंधी कंप्यूटिंग जे बारे में का इंफॉर्मेशन हुजे त ॿुधा, छा थो ॿुधाए। ॻाल्हि सम्झ में ई कान आयसि त मूं चयो छा। गूगल बार्ड
जग मशहूर लार्ज लैंग्वेज मॉडल है। चैट जीपीटी खां मूं पुछो सिंधी सम्झी थो, जवाबु पढ़ो थोरो मूंखे सम्झी ॾेखारियो त चए छा थो, अलाए छा पियो चए। वरी ॿियो सवाल कयोमांसि, वॾी डिटेल सां जवाबु ॾिनई, को हिकिड़ो जुमिलो त सम्झी ॾेखारियो मूंखे। मसइलो छा आहे, इहो छो पियो ईअं थिए? मसइलो इहो आहे, अज्यूम कयो त हीउ उहो अमाउंट ऑफ डेटा आहे जेको कंहिं बि लार्ज लैंग्वेज मॉडल खे खपे थो ॿोली सम्झण जे लाइ, ठीकु आहे। ऐं हीउ उहो डेटा आहे जेको सिंधी जो आहे। नज़र अचे थो कोन आयो? हाणे ॾिसो, हुन पासे उहो अमाउंट आहे जेको हुनखे खपे ऐं हिन पासे उहो अमाउंट आहे जेको असांजो आहे। हाणे हू छा सिखे हिन मां ऐं छा जनरेट करे? लार्ज लैंग्वेज मॉडल सां मसइलो छा आहे त उहे जेके लो रिसोर्स लैंग्वेजिस आहिनि उन्हनि ते सुठो कमु न कंदो। वजह डेटा जी अणहूंद, मवाद जी अणहूंद। लार्ज लैंग्वेज मॉडल अनसुपरवाइज़ लर्निंग कंदा आहिनि मैसिव अमाउंट्स ऑफ डेटा मां। डेटा स्कारसिटी जो मसइलो आहे, असांजो सभ खां वॾे में वॾो मसइलो इहो आहे। ॿियो ॿी डायमेंशन जेका आहे जंहिंमें असां NLP पाइपलाइन्स इस्तेमालु था करियूं, ठीकु आहे, उन में ॾिसूं था त भला उन में सिंधी किथे आहे? हीअ जग मशहूरु NLP जूं लेटेस्ट जदीद तरीन पाइपलाइन्स आहिनि। हाणे हिननि में ॾिसो सिंधी आहे? NLTK में कान्हे, JNSIM में ख़बर ई कान्हे, मूंखे हथु कान आई, मूं हुनखे जेतिरो ॻोल्हण जी कोशिशि कई, किथे बि का डॉक्यूमेंटेशन अहिड़ी कान हुई जंहिंमें हा या न जो जवाबु हुजे, पर कोन्हे। स्पेसी में कोन्हे। स्टेंजा में पार्शल आहे जेको सकीना छा तव्हांखे प्रेज़ेंट करे वई फर्स्ट सेशन में। असां ॾिठो त टोकनाइज़ेशन ऐं NER जो मॉडल जेको असां ई डेवलप कयो आहे उन्हनि सां गॾु स्टैनफर्ड यूनिवर्सिटी सां गॾिजी करे, उहे 2 कंपोनेंट हुन में आहिनि, पार्शल आहिनि। उन खां पोइ तव्हां ॾिसो बाक़ी सभु जेके आहिनि उनमें नो नो नो। आख़िरी जेको फास्ट टेस्ट वर्ड एम्बेडिंग्स आहे इन में सिंधी मौजूदु आहे। इहो सिंधी इहो असल में छा हुननि कयो आहे जो विकीपीडिया ऐं सिंधी जो ऑनलाइन मवाद गॾु करे हुननि कलेक्ट करे वर्ड एम्बेडिंग्स ठाहे रखी छॾियूं। पर इन्हनि वर्ड एम्बेडिंग्स खे जॾहिं असां NER मॉडल में अप्लाई कयो मथे स्टेंजा में, केॾा के सुठा रिज़ल्ट कोन आया हुआ। हिन जो मतिलबु आहे कि मवाद को एतिरो घणो कोन्हे हिन में। मसइलो छा आहे? इन्हनि भला हू त ठीकु आहे, मैसिव अमाउंट ऑफ डेटा त असां वटि आहे ई कोन। लिंग्विस्टिक पाइपलाइन्स जेके आहिनि उन्हनि में भला सिंधी छो कोन्हे या छो न पई डेवलप थी सघे? असांखे सम्झणो पवंदो कि जेके लिंग्विस्टिक पाइपलाइन्स आहिनि या NLP जूं जेके पाइपलाइन्स आहिनि उहे कलेक्शन ऑफ डिफरेंट स्मॉलर कंपोनेंट्स आहिनि। उहे कंपोनेंट्स ही तव्हांखे नज़र पिया अचनि। मिसाल जे तौर ते सेगमेंटेशन आहे, टोकनाइज़ेशन आहे, पार्सिंग आहे, वग़ैरह वग़ैरह वग़ैरह। तव्हांखे जेकॾहिं इहे मॉडल डेवलप करणा आहिनि त तव्हांखे हिकिड़े पूरे डेटा इंजीनियरिंग जे प्रोसेस मां गुज़रणो पवंदो। ईअं कोन्हे जो बसि असां खणूं ऐं शुरू थी वञूं। उहो डेटा इंजीनियरिंग जो हिकिड़ो कंप्लीट प्रोसेस आहे जंहिंखे फॉलो करिणो थो पवे। सभ खां पहिरीं तव्हांखे डेटा सोर्सिस मां डेटा कलेक्ट करिणो थो पवे, उनखां पोइ उनजी क्लीनिंग करणी थी पवे, उनखां पोइ उनजी प्री प्रोसेसिंग करणी थी पवे, फीचर इंजीनियरिंग करणी थी पवे, मॉडलिंग करणी थी पवे, इवेल्युएशन करणी थी पवे, डिप्लॉयमेंट करणी थी पवे। ऐं इहो सॼो कंटिन्यूअस प्रोसेस आहे। जी मॉडल जेको सो डेवलप थियो आहे त उहो कंटिन्यूअसली इम्प्रूव थींदो रहे। हाणे हिन सॼे प्रोसेस मां नथा गुज़रूं असां ऐं मॉडल ठाहे रखी था छॾियूं, इनखे मञियो कोन वेंदो। जेकॾहिं असां इन सॼे प्रोसेस मां नथा गुज़रूं ऐं मॉडल ठाहे रखी छॾियूं त उन मॉडल खे केॾी महिल बि केर बि क्वेश्चन करे सघे थो या इवन उन मां तव्हां कमु वठंदो तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त हिन में हाल कोन्हे। इहो ओवरऑल प्रोसेस जेको आहे इहो हर लैंग्वेज जे अलॻि अलॻि करिणो पवंदो आहे कि हिकिड़ी लैंग्वेज जो मॉडल ॿी ते कमु कोन कंदो या कंदो त सही न कंदो। उर्दू जो तव्हां टोकनाइज़ेशन जो मॉडल खणी अचो, सिंधी ते अप्लाई करियो, 50% रिज़ल्ट ॾेई छॾे, 70% रिज़ल्ट ॾेई छॾे, पर अहिड़ा मसइला कंदो जो तमामु घणा अजीबो ग़रीब क़िस्म जा नवां मसइला साम्हूं अची वेंदा आहिनि। लैंग्वेज स्पेसिफिक मॉडल्स ठाहिणा पवंदा। छो नथा ठाहिनि? वजह पहिरियों असां हुते मैसिव अमाउंट ऑफ डेटा कोन्हे, इन करे लार्ज लैंग्वेज मॉडल्स असांजी लैंग्वेजिस ते फेल था थियनि। हिते भला छा मसइलो आहे? हिते बि साॻी डेटा स्कारसिटी जो मसइलो आहे। जेतोणीकि असांजे हिननि मॉडलनि खे डेटा ओतिरी कान खपे जेतिरी LLM खे खपे, पर जेतिरी खपे असां ओतिरी बि तयारु कान कई आहे। लैक ऑफ कंप्यूटेशनल लिंग्विस्टिक्स रिसर्च डेटा इंजीनियरिंग जे लाइ या लिंग्विस्टिक डेटा इंजीनियरिंग जे लाइ जेके स्टैंडर्ड ठाहिणा आहिनि तव्हांखे उनजे लाइ रिसर्च करणी पवंदी। ईअं कोन्हे जो असां बसि खणूं डेटा ऐं शुरू थी वञूं। उहे मयार ठाहे ई कोन विया आहिनि, रिसर्च कई ई कान्हे वई त मसइला आहिनि कहिड़ा। मिसाल तव्हांखे हिकिड़ी सिंपल मिसाल थो ॾियां। सिंधी में जुमिले जो एंड जी जेका असां कहिड़ी निशानी आहे, मवाद खणी ॾिसो त हुन में 10 निशानियूं लॻियूं पियूं आहिनि, सभु जुमिले खे एंड थियूं कनि ऐं किथे किथे का निशानी ई कान्हे,
किथे कामा सां पियो थिए, किथे हाइफन सां पियो थिए, किथे डॉट सां पियो थिए, किथे कॉलन सां पियो थिए, किथे स्पेस सां पियो थिए, किथे कुझु बि कोन्हे मिलियो पियो आहे। सेकेंड, लैक ऑफ कंप्यूटेशनल लिंग्विस्टिक्स रिसर्च। थर्ड वन इज़ लैक ऑफ लिंग्विस्टिक डेटा प्रिपरेशन स्टैंडर्ड्स। लैंग्वेज जी नेचर जे मुताबिक़, लैंग्वेज जी पंहिंजी लोकेलिटीज़ जे मुताबिक़ तव्हांखे स्टैंडर्ड ठाहिणा पवंदा, तव्हांखे नवां मयार मुक़ररु करणा पवंदा, जिन खे फॉलो करे तव्हां डेटा जी इंजीनियरिंग कंदो। छो त जेके अंग्रेज़ी जा मयार मुक़ररु थियल आहिनि या कंहिं ॿी लैंग्वेज जा मयार मुक़ररु थियल आहिनि, उहे तव्हां सिंधी ते अप्लाए कंदो, सही न थींदो। ऐं जेको कमु थियो आहे उहो या त इनकम्पलीट आहे या इनएप्रोप्रिएट आहे, या उन में इन सॼे इंजीनियरिंग प्रोसेस खे फॉलो ई कोन कयो। बहितर आहे त कम खे ज़ीरो खां स्टार्ट कजे। टियों मसइलो, ॿ मसइला त इहे थिया, हिकिड़ो लार्ज लैंग्वेज मॉडल्स, ॿिया लिंग्विस्टिक पाइप लाइन्स में मसइला असांजी ॿोली जे लाइ। टियों मसइलो छा आहे, असांजी ॿोली आहे ई लिंग्विस्टिकली कॉम्प्लेक्स। हाणे आउं ॿ सिर्फ़ु कॉम्प्लेक्सिटीज़ ते डिस्कस कंदुसि, घणी डिटेल में कोन वेंदुसि, टाइम बि कोन्हे, ऐं अक्सर माण्हू इहे सम्झंदा बि कोन त इहा आहे छा। मिसाल जे तौर ते हिकिड़ो वर्ड आहे सिंधी में, दिलि। दिलि हिकिड़ो नाउन आहे, ऐं नाउन सिंधी में मार्क थींदो आहे केस, नंबर, जेंडर ऐं प्रोनामिनल सफिक्स सां। इन जो मतिलबु आहे दिलि जेको आहे उहो मुख़्तलिफ़ फॉर्म में अची सघे थो। दिलि, दिलियन, दिलां, दिलियूं। दिलि त तव्हांखे डिक्शनरी में मिलंदो, दिलियूं मिलंदो न। अञा थोरो कॉम्प्लेक्स में वञूं, ठीकु आहे। केस, असां वटि केस जेको आहे उहो बि मार्फोलॉजिकल हूंदो आहे। हाणे हिकिड़ो केस जो एग्ज़ाम्पल थो ॾियां, हिते लिखियो पियो आहे दिलियन आहे। घणनि खे लॻंदो त इहो लफ़्ज़ ई ग़लति आहे। इहो ओब्लीक एब्लेटिव फॉर्म ऑफ दिलि आहे, प्लूरल ओब्लीक एब्लेटिव फॉर्म ऑफ दिलि आहे। हाणे इहा लिंग्विस्टिक कॉम्प्लेक्सिटी आहे जेका असांखे घणनि में सम्झ में ई कान ईंदी। तव्हांखे जेकॾहिं इहे शयूं प्रोसेस करणियूं आहिनि, इहा इंफॉर्मेशन मशीन किथां सिखंदी? इहा इन जी फीचर इंजीनियरिंग आहे। दिलियना लफ़्ज़ जी फीचर इंजीनियरिंग थियल आहे, कोन सम्झ में ईंदी। मशीन लर्निंग वारो कंहिं हद ताईं सम्झी वञे त एट्रीब्यूट वैल्यू मैट्रिक्स आहे, अदरवाइज़ को लिंग्विस्ट हुजे या कंप्यूटेशनल लिंग्विस्ट हुजे त शायदि हिनखे सम्झी वञे। कॉम्प्लेक्सिटीज़ खे जेकॾहिं तव्हां साइंटेक्स ते खणी था अचो, हिकिड़ो जुमिलो लिखियो पियो आहे, रोमन सिंधी में लिखियलु आहे, का वजह हुई जो इहो रोमन सिंधी में लिखी करे या रिसर्च कई वई हुई, सो उन ते कावड़ न कजो। अली ख़त लिखणु घुरे थो, इन जी फीचर इंजीनियरिंग हीअ आहे। 2 फेल अथसि, सब्जेक्ट अथसि, उन खां पोइ सॼी मार्फोलॉजिकल इंफॉर्मेशन अथसि, टेंस, एस्पेक्ट, मूड, सभु शइ हिन में आहे। सभु जा सभु फीचर जेके हिन जुमिले जे साइंटेक्स खे प्रोसेस करण जे लाइ खपनि, हिन जुमिले में रिप्रेज़ेंट कया विया आहिनि, ॿुधायो वियो आहे हर शइ, या सिस्टम ऑटोमेटिकली डिटेक्ट कयो आहे। ॿियनि लफ़्ज़नि में ईअं सम्झो, हीउ फीचर स्ट्रक्चर आहे जेको सिस्टम जनरेट कयो आहे हिन जुमिले जो। 3 रुखनि में असां वटि मसइला आहिनि। लार्ज लैंग्वेज मॉडल्स सां कहिड़ो मसइलो आहे? मवाद जी अणहूंद। NLP पाइपलाइन सां कहिड़ो मसइलो आहे? मवाद ऐं स्टैंडर्ड्स ॿिन्ही जी अणहूंद। ऐं हिते वरी कहिड़ो टियों मसइलो जेको आहे, जेको हुननि ॿिन्ही खे एड ऑन थो करे, हुननि ॿिन्ही खे वधीक कॉम्प्लेक्स थो करे छॾे, उहा असांजी ॿोली जी पेचीदगी आहे, लिसानी पेचीदगी आहे। अंग्रेज़ी उर्दू सवलियूं ॿोलियूं आहिनि, सिधियूं ॿोलियूं, उन्हनि जूं लिसानी पेचीदगियूं एतिरियूं कोन आहिनि। हाणे हिन जो हल छा आहे? थोरो टेक्निकल आहे, उनखे थोरो फास्ट कंदुसि, टाइम बि कोन्हे एतिरो। हिकिड़ो हल इहो आहे, लार्ज लैंग्वेज मॉडल्स में असां ट्रांसफर लर्निंग खे इस्तेमालु करियूं, जेके कंप्यूटर साइंस जा या AI जा स्टूडेंट्स आहिनि, उन्हनि खे ॻाल्हि सम्झ में ईंदी, बाक़ियुनि लाइ ई कोन्हे। ट्रांसफर लर्निंग में छा थींदो आहे? हिकिड़ो सिखियल मॉडल उन जी नॉलेज खे इस्तेमालु करे वरी ॿियो मॉडल सेखारियो वेंदो। LLM खे जेतिरी ॻाल्हि सिंधी जी सम्झ में आई आहे ठीकु आहे, बाक़ी वरी असां ॿिए तरीक़े सां था सम्झायूंसि। हिकिड़ो इहो आहे। ॿी फाइन ट्यूनिंग थींदी आहे, ॿियो तरीक़ो फाइन ट्यूनिंग जो आहे। लार्ज लैंग्वेज मॉडल्स जी फाइन ट्यूनिंग थींदी आहे, उन्हनि खे लार्ज अमाउंट ऑफ डेटा ॾेई जेतिरो उन्हनि सिखियो आहे उहो ठीकु आहे। जेको न सिखी सघिया आहिनि उन में सुपरवाइज़ लर्निंग या उनजे लाइ इंजीनियर्ड डेटा तयारु करे उनखे सेखारियो वञे। सॉल्यूशन्स इहे आहिनि त असांखे रिसर्च करणी पवंदी, असांखे मयार ठाहिणा पवंदा, असांखे मशीन लर्निंग डेटा डेवलप करिणो पवंदो, असांखे मॉडल्स जी ट्रेनिंग करणी पवंदी, उन्हनि खे इवेल्युएट करिणो पवंदो, ऐं उन खां पोइ असां इन पाइपलाइन्स या लार्ज लैंग्वेज मॉडल्स खे चई सघूं था त हाणे हीअ अथव शयूं, हिन खे इस्तेमालु करियो ऐं सिंधी जे लाइ पंहिंजे पाण में बहितरी आणियो। ऐं इहो सभु करणु वक़्तु तव्हांखे हिननि शयुनि जो ध्यानु रखिणो पवंदो, हीअ शयूं इन्वॉल्व थींदियूं हिन में। ख़ासि तौर ते हुन पासे नेटिव स्पीकर्स हूंदा, लिंग्विस्ट ऐं कंप्यूटेशनल लिंग्विस्ट हूंदा, ऐं AI ऐं NLP जा एक्सपर्ट हूंदा, जिन खे ख़बर हूंदी त इहे सभु इंजीनियरिंग जा प्रोसेस आहिनि छा, डेटा इंजीनियरिंग थींदी कीअं, मशीन लर्निंग जे लाइ डेटा खे तयारु कबो कीअं,
ऐं हिन पासे तव्हांखे प्रिज़र्व करिणो पवंदो कल्चरल वैल्यूज़ खे, कॉन्टेक्स्ट खे, या जेके लोकल वैल्यूज़ आहिनि उन्हनि खे। ईअं न थिए जो असां इंग्लिश वारा स्टैंडर्ड खणी ऐं सिंधी हुन ते सॼी कंप्यूटराइज़ करे वेही रहूं। इहो ॾाढो ॾुखियो कमु आहे हिन पासे वारो। त कल्चरल वैल्यूज़ खे तव्हां कीअं टैग कंदो, कीअं तयारु कंदो डेटा खे, जंहिंमें कल्चर जेको सो उहो इंक्लूडेड हुजे, ट्विस्टेड हुजे। इट्स नॉट ईज़ी। इहे जेके मशीन लर्निंग मॉडल आहिनि, जेके बि मशीन लर्निंग मॉडल आहिनि, इन्हनि इहे सिंधी लाइ कमु करणु शुरू बि करे छॾनि, तॾहिं बि इहो ज़हन में रखिणो आहे त इहे हिकिड़े मख़सूस दायरे जे अंदरि कमु कनि था, उन खां ॿाहिरि न। इहे माण्हू कोन आहिनि। इहो जेको सुबुह खां पाण ॿुधंदा अचूं न, माण्हू हाणे रिप्लेस थी वेंदा, इहे असां कोन थींदो। हीअ सिस्टम्स माण्हू कोन आहिनि, ज़हन में विहारे छॾिजो, इंसान कोन आहिनि। हीअ हिकिड़े मख़सूस दायरे में सिखी करे उन मख़सूस दायरे में कुझु करे सघनि था, उन खां ॿाहिरि न। कॉन्टेक्स्ट डिपेंडेंट आहिनि इहे सभु शयूं। ऐं उन सां गॾोगॾु जंहिं महिल डेटा मां सिखिजे थो, त आउं हिकिड़ी ॻाल्हि चवां ऐं तव्हीं सिखो, तव्हां सभिनी साॻी ॻाल्हि सिखी हूंदी, कॾहिं बि न। तव्हांजो पंहिंजो सिखण जो मॉडल आहे, हर कंहिंजो पंहिंजो आहे, पर हीअ हिकिड़ी ॻाल्हि सिखंदो। ऐं तव्हांखे लेक्चर ॾियां त हीअ तव्हां हर का अलॻि अलॻि ॻाल्हि सिखी उथिया, हिन खे लेक्चर ॾिनमि त हीअ हिकिड़ी ॻाल्हि सिखी उथियो जेको हिन जे दिमाग़ जी ठहियलु हो, उहे बसि। ठीकु आहे। हीअ फिलोसॉफिकल बहस आहे। वरी असीं जेकॾहिं हिन पासे था हलूं त जेका एक्वायरिंग थिंकिंग ऐं अंडरस्टैंडिंग आहे, ऐं डेटा रिप्रेज़ेंटेशन जी जेका रिस्पॉन्स आहे, उहो को एॾो स्ट्रेट फॉरवर्ड या क्लियरली डिफाइंड शइ कान्हे, फिलोसॉफिकल शइ आहे। बहस करे सघे थो ऐं बहस पियो हलंदो। सो इहा एहलियत फ़िलहालु सिर्फ़ु माण्हुनि वटि आहे, मशीनुनि वटि कान्हे। त मोती हिकिड़ो क्वेश्चन आहे। पहिरीं त ॾाढी भली प्रेज़ेंटेशन हुई, ॾाढी एकेडमिक प्रेज़ेंटेशन हुई, ॾाढी ॻाल्हि वणी असांखे। जी जी। उन में हिकु त क्वेश्चन आहे जनरल क़िस्म जो, जेकॾहिं ग़लति हुजे त मूंखे ॿुधाए वठिजो। जेको आहे तव्हां जेको मां समराइज़ कयो तव्हांजी सॼी प्रेज़ेंटेशन खे, इहो त तव्हां चओ पिया त लैंग्वेज स्पेसिफिक मॉडल ठहणु खपनि। एम आर आई नो लैंग्वेज स्पेसिफिक मॉडल्स मख़सूस NLP जे प्रोसेसिस जे लाइ ठहंदा आहिनि। मिसाल जे तौर ते टोकनाइज़ेशन आहे। उहा ई ॻाल्हि थो कयां मां। बिल्कुलु। अच्छा, तव्हां ॿी हिकिड़ी ॻाल्हि कई त हिकिड़ा जेके LM आहिनि, जेके वॾा मॉडल्स आहिनि, जंहिंमें चैट GPT हो, ॿिया बि आहिनि जेका। अच्छा, इन्हनि खे कस्टमाइज़ करण जे हवाले सां, मां कंहिं ख़ासि लैंग्वेज जे हवाले सां उनखे जॾहिं कस्टमाइज़ कजे त तव्हांजो हिकिड़ो जेको मेन कंसर्न इहो त डेटा खपे, जाम क़िस्म जी डेटा अनअवेलेबिलिटी आहे। ठीकु आहे। ऐं ॿियो जेको तव्हां आयो हुन में पाइप लाइन्स जे हवाले सां, उहे हिकिड़ी लाइब्रेरीज़ आहिनि जेका, उन लाइब्रेरीज़ जे हवाले सां बि तव्हां चओ था त उते पाण उनखे लाइब्रेरीज़ खे पाण कस्टमाइज़ करे हिकिड़ो पर्टिकुलर लैंग्वेज मॉडल ठाहे सघूं था। अच्छा, ॿिन्ही पासनि जे चैलेंजिस आहिनि जेका न। बिल्कुलु। त हाणे तव्हां इहो सिर्फ़ु थोरो ॿुधायो त कहिड़े पासे में घटि चैलेंजिस आहिनि त ॾाढो स्पीडी या क्विकली माण्हू इन लैंग्वेज वारे पासे ॾे वञी सघे। इहो हिकु जवाबु आहे। NLP पाइपलाइंस वारे पासे घटि चैलेंजिस आहिनि। ऐं इहो असां पंहिंजी मतिलबु लोकल 2 या 3 ॼणा मिली करे बि इहो कमु करे सघनि था विदाउट एनी रिसोर्सिस। ठीकु आहे। मतिलबु तव्हां एज़ ए MS प्रोजेक्ट इहो कमु करे सघो था, एज़ ए PhD प्रोजेक्ट इहे 2 या 3 ॼणा मिली करे इहो कमु करे सघनि था। जंहिंमें इहे पाइपलाइन्स डेवलप थी वञनि त इन मञा पोइ डेटा इंजीनियर करे जनरेट करे हुन पासे मोकिले सघिजे थो लार्ज लैंग्वेज मॉडल्स खे, त तूं हाणे इन मां सिख, इहो थी सघे थो।